पंहिंजो मेज़बान शाहिद वाण हाज़िर आहियां। रोज़ाने जी बुनियाद ते असांजे स्टूडियो में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। यकीनन अॼु बि असांजे स्टूडियो में शदात कोट जे अहम कमनि सां तालुक़ु रखंदड़ जेके ॿ शख़्सियतूं मौजूदु आहिनि, मां उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां। त मुंहिंजे भर में वेठल आहे ॾखण एसोसिएशन जो अॻुवाण आहे, इतलात सेक्रेटरी आहे फज़ल मोहम्मद सुमरो, ऐं उनजे भर में वेठल आहे इम्तिहाद हुसैन लोअर, जेके आहिनि इंजीनियरिंग ट्राली ज़रई आलात जेके ट्राली वर्कर्स यूनियन आहे उन जा जनरल सेक्रेटरी आहिनि, उहे असांजे हिन स्टूडियो में मौजूदु आहिनि। असां साईं तव्हांखे पंहिंजे स्टूडियो में भली कार चऊं था। साईं पूरी फज़ल साहब, पूरे मुल्क जी हालात तव्हांजे अॻियां अखियुनि जे अॻियां आहे। बहरहाल वरी जेका पाण शदात कोट जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं त असांजो इलाइक़ो इंतिहाई पुठिते पियल आहे। अवां ॾखण आहियो, सरकार पारां हुजूमनि ते पाबंदी लॻल आहे। अवां जे कमनि में मां सम्झां थो त हुजूम वग़ैरह या माण्हुनि जो जेको मेलजोल जो पासो आहे उहो घटि रहंदो आहे। त अॼु तक़रीबन 19 ॾींहं थी चुका आहिनि लॉकडाउन खे, त तव्हांजा दुकान तव्हांजो कमु बि मुतासिर थियो आहे, त उन बाबति तव्हां छा चवंदो? महिरबानी भाउ शाहिद वाण, ऐं मां पंहिंजे शदात कोट वासियुनि खे ॿुधाइण थो चाहियां त मज़दूर तबिको सफ़ा पिसिजी वियो आहे, ईअं चइबो आहे। छाजे करे? जेकॾहिं सरमाएदार जेके आहिनि उन्हनि खे अलाह साईं बनी ॾिनियूं ऐं उन्हनि जा बैंक बैलेंस आहिनि, ठीकु आहे। उन्हनि जो गुज़र सफ़र कीअं थिए थो इहा का ख़बर न आहे, उहो अलाह ॼाणे थो। बाक़ी असां मज़दूर तबिको जेको आहे न, असां सफ़ा पिसिजी विया आहियूं। असांजे घर में हिन वक़्तु फाक कशी लॻी पई आहे। हक़ीक़त इहा आहे, यकीन कयो मां ॻाल्हाइण नथो पसंदि कयां, नथो ॻाल्हाए सघां। तव्हां ॾिसो ॾखण जो जेको कमु आहे उहो उन में माण्हू, हा, उनजे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त ॾिसो न, हाणे तव्हां अंदाज़ो कयो कंहिं बि ॾखण जे दुकान ते 2 या 3 या 4 माण्हू हूंदा आहिनि, सो बि पाण में, ठीकु। ऐं ॿाहिरियों माण्हू जेको ईंदो आहे ॾखण जे दुकान ते, मालिक हिकिड़ो ईंदो आहे या हुन सां गॾु ॿियो को ड्राइवर हूंदो आहे या को दोस्त हूंदो आहे। 2 माण्हुनि जी हैसियत में ईंदा आहिनि, या इन खां वधीक त कॾहिं बि तव्हां कंहिं बि कोई बि दुनिया वारो माण्हू चई वञे त कंहिं बि ॾखण जे दुकान ते मालिक जेके वेंदा आहिनि, माना हजूम जी शिकिल में विया आहिनि, उनजो ज़िम्मेवार मां आहियां, ठीकु आहे। बाक़ी हाणे हा, वॾा जेके कारखाना आहिनि उते ठीकु आहे 50-100 मज़दूर कमु कंदा हूंदा, ठीकु आहे। उहे मज़दूर कमु कंदा, पर मालिक या ॿिया माण्हू हुजूम न थींदो आहे उते, सिर्फ़ु कारीगर ई कमु कंदा आहिनि। उहे बि त डिस्टेंस ते हूंदा न, ॾिसो न सरकार जी जेका सख़्ती आहे या उनजो चवणु आहे त बाबा हुजूम न कयो, माण्हुनि जो जेको डिस्टेंस रखो, त कारखाननि में बि मां सम्झां थो, मां त न वियो आहियां कंहिं कारखाने में, कमु कंदा हूंदा उहे बि डिस्टेंस सां कमु कंदा हूंदा न। बिल्कुलु गॾु त कमु थी नथो सघे न, सवाल ई पैदा न आहे। असांजो रखण को कमु ई अहिड़ो आहे जेको हिकिड़े कारीगर खे हिकिड़ो ई कमु ॾिबो आहे त भई तूं हीउ दरवाज़ो तयारु कर, उन सां वधि में वधि हिकिड़ो शागिर्दु हूंदो, हेल्पर हूंदो, उहे 2 ॼणा कमु कंदा आहिनि। 3 माण्हू बि गॾु कमु नथा करे सघनि, छो त उहो कमु आहे अहिड़े क़िस्म जो। साईं इमदाद साहिबु, पाण इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं त तव्हांजो कमु बि अहिड़े ई क़िस्म जो आहे जीअं भाउ फज़ल ॿुधायो त जेको असां वटि हुजूम न हूंदा आहिनि या को ग्राहक हूंदा उहो हुजूम जी सूरत में न ईंदो आहे। त आया तव्हांजे कम में बि भला हुजूम हूंदा आहिनि छा? जो तव्हांजो कमु कंदा, तव्हां अॼु 19 ॾींहं आहे त तव्हांजे हिन रोज़गार या तव्हांजा जेके हेठियों जेको शागिर्द जेको आहे उन जी छा सूरत हाल आहे, उन जो थोरो तफ़सीली असांखे ॿुधायो असांजे नाज़रीन खे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम। जीअं त भाउ ॻाल्हि हीअ आहे त जेकी मौजूदा सूरत हाल हले थी पई, लॉकडाउन, हे पूरी दुनिया जो मसइलो आहे। हिन खे माण्हू तमामु हल्को न वठे, ईअं सम्झो हिकिड़ी वर्ल्ड वार थी हले, जेके वर्ल्ड वार तव्हां ॿी महाभारी लड़ाई ॿुधी आहे तारीख़ में। मां तव्हांजी ॻाल्हि कटिया पियो, मञूं था मुल्की लेवल ते आहे, पर ॾिसो पाण ॻाल्हि कयूं था सरकार पारां मना कई वई आहे हुजूमनि ते, तव्हांजे कम में को हुजूम वग़ैरह हूंदा आहिनि छा? मां ॿुधायां, ठीकु आहे तव्हां वारी ॻाल्हि। हजूम जी ॻाल्हि हीअ न आहे साईं, हजूम सां हीअ न पई हले। तव्हांजी ॻाल्हि त इहो हिकिड़ो हुन बि थी वियो आहे त हजूम हूंदा त बीमारी फैलिजे थी, हीअ तमामु ख़तरनाक बीमारी आहे। हजूम न बि हुजनि, खणी 1 या 2 माण्हू 3 माण्हू ॾींहं में जो अगरि वेठो हूंदो माण्हू त घणनि माण्हुनि सां मिलंदो। तव्हांजी ॻाल्हि हिकिड़ो 10-10 मिंटनि में अचे, मुफ़ासिले ते बि ॻाल्हाए, दुकानदार आहे, डीलिंग आहे, घटि वधि में वधि बि या घटि में घटि 4-5 माण्हुनि सां त मिली सघे थो। पर हिन बीमारी जी कंहिंखे बि ख़बर न पवंदी त हे जेको बि मिलणु आयो, वेठो, हवाल थिया, हथु मिलायो, ॻाल्हि ॿोल थी, ख़बर न पवंदी त हिन खे वायरस आहे। छो जो हे एॾो ख़तरनाक आहे
त हिन जे लाइ चवनि था त हिकिड़ी जेकी सुई आहे उनजे मुंहं ते ई हिन एतिरा जरासीम वायरस थी था सघनि जंहिंमें किरोड़नि जो तइदाद खे अचे थो वञे। ऐं हीअ एॾो हिकिड़ो ख़तरनाक आहे, हे जेको हिन जो फैलाव थिए ईअं थो। तव्हांखे मां हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायां थो हक़ीक़ी त श्रीलंका में हिन वक़्तु साईं 185 माण्हू किरोना जा थिया आहिनि शिकार। हुनजो जेको मेन सबबु आहे न वधण जो रुॻो इहो आहे त उते हो वेल एजुकेटेड आहिनि ऐं वधीक उते सिहत जूं सहूलियतूं तमामु तेज़ माण्हू आहिनि। उहे 185 कीअं वधिया आहिनि? उते माण्हू इटली जा सियाह आया, जेको ॿ सियाह गाइडेड हुआ सियाहनि जा, उन्हनि खे थी आहे। जॾहिं ॿिन्ही खे थी त गवर्नमेंट तमामु तकिड़ा उपाय वरिता, पंहिंजो लॉकडाउन शुरू करे छॾियऊं। हिकिड़े विदिन तमामु थोरनि ॾींहंनि जे अंदरि हुननि बैन अल-अक़वामी जेके बि उॾामूं हुयूं बंदि करे छॾियऊं, पंहिंजे शहर में लॉकडाउन करे छॾियऊं। सिर्फ़ु 85 माण्हू 185 माण्हुनि जा थिया आहिनि वायरस में। हुनजो सबबु इहो आहे त हुननि लॉकडाउन कयो आहे, मेल मिलाप जेको डिस्टेंस आहे, सोशल कॉन्टेक्ट, उथणु वेहणु, उन्हनि खे कंट्रोल कयो अथऊं। न पाण ॻाल्हायूं था जेको रोज़गार मुतासिर थियो आहे उन बाबति तव्हांजा जेके ग़रीब ॾिसो, तव्हां माशाल्लाह ठीकु आहे, तव्हां पंहिंजे हिन जा अॻुवान आहियो, तव्हां वटि अलाह गंज ॾे थी सघे थो एतिरो हुजे जो तव्हां लॉकडाउन जी सख़्ती खे बर्दाश्त कयो था। जेके खोड़ मज़दूर आहिनि तव्हां वटि बि यकीननि दिहाड़ी ते कमाइण वारा मज़दूर हूंदा, उन्हनि जी छा सूरत हाल आहे उन ते थोरो असांखे चवण जो मक़सदु आहे सूरत हाल इकानमी तमामु ख़राबु आहे। हर हिकु माण्हू खे ख़बर आहे त असां वटि रोज़ जो मज़दूर खे छा कमाईंदा वीचारो 500 600, उन ते उनजो गज़र सफ़र हूंदो आहे। घर में 2-3 भाती हूंदा आहिनि, अदा कमाए 1000-1500 हुयो, पर महांगाई तॾहिं वधीक आहे। उन सूरत हाल में त जेके माण्हू जो हालतूं आहिनि रोज़मर्रा जो जेको हाणे जेको रोज़मर्रा जो कमाए थो ऐं उहो ई घर ॾे खणी वेंदो आहे, तमामु इंतिहा जी ॾुखी सूरत हाल आहे। पर उन खे छा करे, जेसि ताईं माण्हू अगरि ज़िंदा हूंदो त ॿीहर कमाए खाईंदो न साईं। जॾहिं ज़िंदा ई न हूंदो, बीमार हूंदो त पोइ छा कमाईंदो, छा खाईंदो? असुलु शइ आहे सिहत। दुनिया में सिहत खां वधीक ॿी शइ न आहे। अगरि उहा ई तव्हांजी ख़राबु थी वेंदी त तव्हां रोज़ त छा कमाए सघंदो? चीन जे हिकिड़े माण्हू लिखियो आहे त चयो अथई, चए जॾहिं पाकिस्तानी माण्हू हे जेके आहिनि सो असुली ख़्यालु नथा कनि हिन बीमारी जो, जॾहिं हिननि खे ख़बर पई जॾहिं इहा वधी माण्हू जो मरण ॾिठो त घर जी दरी मां खोले बि रोड ते न ॾिसंदा त यार मथां वायरस लॻे। एॾो ख़तरनाक आहे। पहिरियों अॻ में माण्हू जूं ज़िंदगी जेके आहे उहा वधीक बहितर आहे, पोइ आहे रोज़गार जो जेतिरो मसइलो आहे उहो गवर्नमेंट जो कमु आहे, उन्हनि खे पहुचाए। असां वटि उहे ज़रूरु सहूलियतूं न आहिनि गवर्नमेंट बि पाण तमामु तबाह आहे। कोई बि इदारो सही न अथसि जेको बहितर अंदाज़ सां कमु करे। बाक़ी इकानमी तरह त माण्हू तबाह थी विया पूरे ॾिसो था, पर पोइ बि इंसान खे पंहिंजी हिमत हुजणु खपे। आहे त दुनिया में जेसि ताईं माण्हू में हिमत न हूंदी कंहिं शइ जे लाइ त ज़ाहिर वेहिजी वेंदो। हे पेट जो मसइलो त तमामु वॾे में वॾो मसइलो आहे ऐं दुनिया जे हर माण्हू जो पहिरियों नंबर अवलियत जेको आहे पेट जो मसइलो आहे। पर मजबूरन आहे माण्हू वञे त वञे काॾे, इहो गवर्नमेंट जो कमु आहे त उन्हनि खे पहुचाए। पर असांजी गवर्नमेंट तमामु कंहिं कम जी न आहे। जे तव्हांखे मां मिसाल ॾियां, इहो श्रीलंका जो श्रीलंका में लॉकडाउन थियो, दर दर ते पहुचायूं। मुंहिंजा एतिरा मज़दूर जापानी माण्हू वेल एजुकेटेड पढ़ियल लिखियल, उहो अॻ में ई मुफ़ासिलो रखंदा, तमामु नफ़ीस आहिनि, उते अहिड़ी बीमारी न फैली आहे। रूस आहे जेको, हुन पंहिंजा क़दम तकिड़े खयां, उते बि 2000 खां वधीक माण्हू न चढ़ी सघिया आहिनि। मतिलबु वेतरनि खे थी आहे, उन में कुझु मुआ आहिनि, कुझु बचाया। त जिथे लॉकडाउन सख़्तु थियो आहे उते ई हीअ बीमारी रोकी वई आहे, छो जो हिन वक़्तु ताईं जो इलाजु न थियो आहे। सदन साहिबु, सिंध सरकार पारां मज़दूरनि या जेके मज़दूर मुस्तहिक माण्हू आहिनि उन्हनि जी जेको मदद जो जेको चयो वियो आहे त उन्हनि जी मदद कंदासीं। उन्हनि जे लाइ 12000 रुपया ऐलान थिया आहिनि ऐं उनखे राशन जो बि जेको ऐलान थियो आहे। त तव्हां उन बाबति छा चवंदा? तव्हांखे मिलिया सम्झो था मिलंदो ग़रीब मज़दूर माण्हुनि खे? हा, शायदि ॻाल्हि इहा आहे त असांजी सिंध सरकार, मां हाणे छा चवां, हिन महिल ताईं मूंखे त का शइ न मिली आहे। जेकॾहिं मूंखे न मिली आहे त मां ईअं सम्झंदुमि त शहर जा ॿिया माण्हू बि ईअं ई हूंदा। नथो लॻे त मूंखे मिलंदी। तव्हांखे न मिले भला ॿियनि सम्झो था जेके विराइण वारा, हाणे जेको एहसास प्रोग्राम तहत ग़रीब माण्हुनि खे पैसा मिलनि था, मुख़्तलिफ़ हंधनि ते सेंटर क़ाइमु थिया आहिनि, उते सभु जी तादाद में लेडीज़ मौजूदु आहे, उन्हनि में फ़ासिलो कोन्हे को, मायूं हुजूम करे बीठियूं आहिनि। बीमारी वधा जो जेको सबबु ई हुजूम था थियनि। साईं शायदि साहिबु असल ॻाल्हि त इहा ई आहे न। ॾिसो साईं, सभु ॿियनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जा मिसाल ॾिना, ठीकु आहे। असांजो मुल्क जेको आहे तमामु पुठिते पियल आहे। हाणे ॾिसो, हालांकि हुकूमत लॉकडाउन कयो आहे, उनजे बावजूदि सब्जी मंडी आहे, खीरे जा दुकान, सब्जी जा दुकान, तव्हां उन्हनि ते ॾिसो एतिरी रश आहे त इहो त माना कॾहिं बंदि थियणो ई न आहे न। हा, जेकॾहिं हुकूमत में ताक़त आहे फुल लॉकडाउन करे छॾे, या त असां मज़दूरनि खे छॾे त असां पंहिंजो पेट पालियूं। सही।
मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे। न मज़ूर तबिको हिन परेशान आहे जेको सफ़ेद असां पोश आहे परेशान आहियूं, असांखे त कुझु मिलियो ई न आहे, असां हिन महिल ताईं कंहिंखे दवा बि न ॾिनी आहे। न तव्हां ॾिसो न त हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके फंडनि जे आसिरे उन्हनि जे कॾ लॻनि था। असांजी दवा अलाह वटि आहे, असां हिननि खे छा दवा ॾींदासीं? हिननि सॼी ज़िंदगी पे असां अवाम खे लुटियो आहे वोटनि जे नाले सां। जॾहिं हाणे वक़्तु आयो आहे त असांखे कुझु ॾियनि ई कोन था। साईं तव्हां इन बाबति छा चवंदव? जेके हुजूम थियनि था, जेको सरकार पारां राशन विराइण जो जेको सिस्टम शुरू कयो आहे, या जेका एहसास प्रोग्राम तहत जेके लेडीज़ निकिरे थी मुख़्तलिफ़ सेंटरनि ते, सभनि जी तादाद में लेडीज़ मौजूदु आहे, त इन बाबति तव्हां जेका हुकूमत जी जेका कमु आहे, जेका कारकर्दगी आहे सोशल डिस्टेंस खे बरक़रार रखण जी, उहा नथी थिए, उन बाबति तव्हां छा चवंदव? टोटली ग़लति आहे साईं। टोटली गवर्नमेंट इन मामले में फ़ाइल आहे। जेकी विरासत थिए थी एहसास प्रोग्राम जे उनजो जेको बि तरीक़ेकार हिन ठाहियो आहे टोटली ग़लति रहांग आहे। छाजे करे त जेको ॾिसो दुनिया में हिकिड़ी शइ तहक़ीक़ थी चुकी आहे 3-4 महीने को बीमारी जो आहे हिन में सोशल डिस्टेंस रखणु। उन तरीक़ेकार खे मेंटेन कयो त माण्हू डिस्टेंट हुजे, पोइ परते हुजे, घटि में 3-4 फुट हुजे। उहो जेको थियो आहे जेको हिनजो असुलु उनखे रोकथाम जो बीमारी जो उन में टोटली इहे फ़ैल आहे। गवर्नमेंट उन खे पूरो न करे सघी आहे कंहिं बि हिसाब सां। बाक़ी हाणे इमदाद केतिरी अचे थी केतिरी मिले थी पई उहा ॾिसूं था। हाणे त जेको चवनि था कलाक मोलियो आहे उहो त मिलनि नथा माण्हुनि खे, माण्हुनि जी रश लॻी पई आहे, उहो ॾियनि नथा। पोइ हाणे उहो बि हिकिड़ो ज़ाहिर आहे आदमशुमारी त असांजी 2-2.5 लख आहे, पोस्ट पास बि आहे, अञा पोइ वधी थी 5-8 लखनि ताईं हली थी वञे। उनखे सॼो हिते ॾियनि था पिया त उन में घटि थो माण्हुनि खे मिले आहे, पर थोरनि खे थो मिले, पूरनि खे नथा ॾेई सघनि करे सघनि था। असांजी गवर्नमेंट एतिरा वसाइल आहिनि। इमदाद ॾियण जो टोटली जेको जो तरीक़ेकार आहे उहो ग़लति आहे। इहो बीमारी खे फैलाए जो तरीक़ो अथनि, यानी की बचाव जो न थियनि। ऐं वॾी ॻाल्हि शायदि मां तव्हांखे इहा ॿुधायां जी त कल्ह जेके पैसा इहे एहसास प्रोग्राम वारा विराया विया आहिनि त लेडीज़ असांजे पाड़े मां जेके 2-3 माण्हू वठी आया आहिनि उन्हनि लेडीज़ ॻाल्हि कई त 500 खां 1000 रुपया कटौती कई थी वञे। उहो त बिल्कुलु अॼु जेका शहदादकोट पुलिस कार्रवाई बि कई आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते 8 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे हिन एहसास प्रोग्राम जे कटौती तहत उनखे गिरफ़्तार करे उन्हनि ते केस बि दाख़िल कयो आहे। त उहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। इहे अहिड़ियूं शिकायतूं मूं ताईं बि पहुचियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके मीडिया सां लाॻापियल दोस्त आहिनि उन्हनि ताईं बि पहुचियूं आहिनि। उन्हनि ते सरकार कमु करे बि हाणे वॾो वज़ीर चए पियो त अञा हिन लॉकडाउन खे वधाइण जी जेका सूरत हाल आहे, चए थो त अञा हिनखे हफ़्तो खनि वधाइजे। त तव्हां छा था सम्झो इहो अञा वधीक मज़दूर जे लाइ? मां त सम्झां थो, अॼु मूं टीवीअ ते ख़बर ॿुधी हिकिड़ी त हिन में नसीराबाद में शायदि रेडियुनि ते ॿार खणी उन्हनि होको ॾिनो आहे त असांखां ॿार वठो ऐं असांखे अनु ॾियो त असां खाऊं। मां सम्झां थो जेकॾहिं अञा लॉकडाउन वधियो त असां ख़ुदकुशियूं कंदासीं या ॿार खपाईंदासीं या ॿिया के कम कंदासीं। बहरहाल असांखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त असां जेकॾहिं वधीक लॉकडाउन में हली सघूं। बुख असांखे पेट खे वकुड़े वई आहे, असां नथा हली सघूं अॻिते। साईं तव्हां इन बाबति छा चवंदव? अहमदाबाद साहब जेका अगरि लॉकडाउन सिंध सरकार हिनखे वधाइण जी ॻाल्हि करे थी, अगरि वधे थो त जीअं मज़दूर तबिको इंतहा जी पीड़िजी वियो आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त सोशल डिस्टेंस या जेको आहे लॉकडाउन जीअं मुख़्तलिफ़ तरक़ी याफ़्ता मुल्कनि में थिया आहिनि हिते बि ईअं ई थिए, पर पोइ त असांजो मुल्क इंतहाई ग़रीब आहे, उते माण्हू जेका गुरबत जो रेशो तमामु घणो आहे। त उन बाबति तव्हां छा था चवणु चाहियो? साईं ॻाल्हि इहा ई थी त हिते त हिकु गुरबत रेशो वधीक आहे, असांजो मुल्क ग़रीब आहे, असां वटि इदारा न आहिनि जेको इहो कमु संभाले सघंदा। आहे त रहंदो जेको हिन तरीक़ो इहो रखियो आहे विराइण जो, इन खे जेसि ताईं बहितर न कंदा, डिस्टेंस न रखंदा, बहितरीन तरीक़ा इस्तेमालु न कंदा। ॾिसो न अॼुकल्ह दुनिया ॻंढी पई आहे, ग्लोबल विलेज आहे, दुनिया में तमामु बहितरीन तरीक़ा आहिनि इन्हनि जेके बि माण्हू फंड बंड विराइण जा, सभिनी खे ख़बर आहे त अॼुकल्ह जेकी असांजी मीडिया आहे जेको कम्युनिकेशन में त वॾी तरक़ी थी आहे, उन हिसाब सां वॾा तरीक़ा आहिनि। दुनिया सॼी ॻंढी पई आहे, उन में वॾा मिसाल वठनि, उन में तजुर्बा हासिलु कनि, उन में तरीक़ा सिखंदा, उहो को तरीक़ो कनि। हे त सफ़ा बेकार था कनि कंहिं न कम जो। त अञा सुभाणे अलाह ख़ैर कंदो, हे जो फैलियो हिते न जॾहिं नंढनि ॻोठनि में शहरनि में फैलियो त असां वटि त इस्पतालूं ई न आहिनि, जॻहियूं ई न आहिनि जिते हुनखे विहारे सघंदा आहियो। तमामु टोटली ग़लति था कनि। बाक़ी लॉकडाउन जेको मसइलो आहे उन खां सवाइ को इलाज बि न आहे। हिन महिल ताईं को इलाज हिननि एजादी करे सघिया आहिनि। वाहिद पूरी दुनिया जा डॉक्टर साइंसदान इन ते बाबा जेतिरो बि डिस्टेंस रखो, लॉकडाउन ते डिस्टेंस रखो, सोशल एक्टिविटी ख़तमु कयो, तव्हां ताईं तव्हां सही नथा थी सघो। हिननि खे मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो तव्हांखे हक़ीक़ी ॻाल्हि ॿुधायां त इटली में जेको मसइलो थियो आहे न, ख़बर आहे उहो कीअं फैलियो आहे? जी उहो ईअं फैलियो आहे त 8 मार्च ते वर्ल्ड वुमन डे हो, तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे। हिननि वुमन डे ते उहे 1,20,000 माण्हू हिकु हंधि कया, उतां जो ख़तमु थिया आहिनि त इहो फैलिजी वियो, उन्हनि तबाही करे छॾी।
ॿियनि यूरोपी मुल्कनि में ईअं ई फैलियो आहे त उते लॉकडाउन कयूं पर उते सोशल एक्टिविटी ते उते जमूनियत मज़बूत आहे, माण्हुनि जा हक़नि जो एतिराम आहे, गवर्नमेंट पंहिंजे हिसाब सां हलनि थियूं, उहा उनजो जेको पार्टियूं कयूं, पिकनिकियूं कयूं, सियाहत कयूं, उन मां वठिजी आहिनि जंहिंजी करे हेॾो हले थो पियो आहे। हिन जो जेको हिन वक़्तु हिन जो वैक्सीनेशन त न थियो आहे एजाज़ हिन जो आहे, हिन वक़्तु त इहो ई करे सघिया आहिनि तव्हां डिस्टर्ब कयो, हे डिस्टर्ब करे ई नथा सघनि। हे प्रोग्राम जेके एहसास प्रोग्राम हलाया थो ज़कात ॾियनि था उनखे जदीद तरीक़े सां हलाइनि, बहितरीन तरीक़े सां तॾहिं कुझु बचा अथनि, हे त करे ई नथा सघनि, हे त रहंदो अञा मौत था ॾियनि। जेको पाण गवर्नमेंट चए थी पई अमल बि उन ते पाण नथी करे पई। बाक़ी हाणे लॉकडाउन वधाइनि था पिया, उहो त ग़रीब माण्हू रोज़मर्रा जे इस्तेमालु सां अॻे ई गुरबत आहे इंतिहा जी गुरू, हे त खणी ॿुधाइनि था हेतिरो करोड़ 1.5 करोड़ असां वटि ग़रीब माण्हू रहनि था, ग़रीब ईअं आहे ई न थिए त 60% गुरबत ग़रीब लकीर खां हेठि था रहनि माण्हू। असां वटि गुरबत पंहिंजी जॻह ते तमामु घणी आहे ॿियनि मुल्कनि खां, ऐं सिंध में ख़ासि करे तव्हांखे ॿुधाए छॾियां, पूरे पाकिस्तान में सिंध में चवंदा आहिनि बलोचिस्तान में गुरबत वधीक आहे, पर इहो ग़लति आहे। सिंध में वधीक गुरबत आहे बलोचिस्तान खां, असां वटि वधीक ग़रीबी। सदर साहिब मथां रमज़ान जो महीनो अचे थो, वरी जेको आहे माण्हू रोज़गार जे लाइ बि परेशान आहिनि, रोज़गार जा मौक़िया जेके आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि, रोज़गार आहे कोन, त तव्हां छा था सम्झो जेको रमज़ान वारो महीनो आहे अगरि जे लॉकडाउन ईअं हलनि था त रमज़ान में तव्हांजो रोज़गार शुरू थींदो? शायदि साहिबु बिल्कुलु नथो लॻे त को रोज़गार शुरू थिए, छो त हुकूमत ॿाहिरिनि मुल्कनि खे ॾिसी करे उन्हनि जे पोयां हले थी पई। पाकिस्तान जे अवाम जे मुताबिक़ जेकॾहिं हले ऐं पाकिस्तान जी अवाम खे, असांजे सिंध जी अवाम खे या पूरे पाकिस्तान जे अवाम खे तरीक़ा ॾियनि त हर माण्हू पंहिंजो गुज़र सफ़र करे ऐं आराम सां ज़िंदगी बि गुज़ारे ऐं कोरोना खां बि मुंहुं ॾे। जेकॾहिं न इहे लॉकडाउन वधाईंदा रहिया त मां ईअं सम्झां थो त जेकॾहिं लॉकडाउन माण्हुनि खे मारे न मारे पर कोरोना मारे न मारे पर लॉकडाउन ज़रूरु मारींदो माण्हुनि खे, छो त हाणे 20 ॾींहं थिया आहिनि, 19 ॾींहं असांजे घरनि ताईं हिकिड़ो किलो अटे जो बि न पहुतो आहे, त बाक़ी अॻिते असां कीअं हली सघंदासीं? सदन साहिब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि तंज़ीमूं उन्हनि पारां राति जे पेट में मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जे घरनि खे ॾिनो थो वञे, शायदि तव्हांजे दर ते न पहुतो हुजे, मां मञा थो। मां वज़ाहत सां चवां थो, कोई बि चई वञे जेकॾहिं मुंहिंजे दर ते पहुतो आहे मां ॾिसो त अहिड़ा तव्हां समेत अहिड़ा खोड़ माण्हू हूंदा जेके हज़ूर शर्म हूंदा, कंहिंखे चई न सघंदा हूंदा, तव्हां इहो इज़हार बि असां सां गॾु असांजे प्रोग्राम में था कयो त मूं ताईं न पहुता, पर अहिड़ा तव्हां जहिड़ा खोड़ माण्हू हूंदा जिन खे न मिलियो आहे, न चई सघंदा हूंदा, हिन शर्म वीचां त बाबा असां कंहिंजे अॻियां हथ टंगियूं, सॼी उमिरि पंहिंजी महिनत मज़ूरी करे कमाए खाधो आहे, पंहिंजा बच्चा जो पेट पालियो आहे, त उन बाबति तव्हां जेके हाणे जेके मुखैर हज़रात आहिनि या जेके विराइण वारा आहिनि त उन्हनि ताईं तव्हां छा पैगाम ॾियणु चाहींदो? मां उन्हनि ताईं प्रोग्राम इहो ई जेका पैगाम ॾियणु चाहियां थो त अलाह साईं उन्हनि खे ताक़त ॾे त अवाम जी ख़िदमत कनि ऐं अलाह साईं अवाम खे ताक़त ॾे त पंहिंजे हथनि सां कमाए खाइनि, माना ॿिए ॾे मुहताज न थियनि। अलाह साईं असांखे मुहताजी खां बचाए, असांखे असांजी हुकूमत पंहिंजे हाल ते छॾे ॾे, तरीक़ा ॿुधाए त असां उन तरीक़े ते हलण लाइ तयारु आहियूं। सही, भली जेकॾहिं चवनि तव्हां विथी रखो त असां विथियूं रखण लाइ तयारु आहियूं, पर हली हाणे असांखे रोज़ी करणु छॾे, बाक़ी हाणे हीअं 20 ॾींहंनि ताईं जेकॾहिं किलो अटे जो बि न मिले त ज़ाहिर आहे बुखनि में असांजी बदाली थी वेंदी न बाबा। सही, पोइ हिन बदाली जे हिसाब सां असां था चऊं त मुनासिबु न आहे। साईं इमदाद साहिब जेके मुख़्तलिफ़ जेके समाजी तंज़ीमूं आहिनि उहे राति जे पेट में जेके मुख़्तलिफ़ ग़रीब मिस्कीन आहिनि उन्हनि जे घरनि ताईं जेको राशन पहुचाए पई, यकीननि तव्हांजे कननि ताईं इहा ॻाल्हि पहुची हूंदी, त उन बाबति तव्हां छा चवणु पसंदि कंदव? जेके कमु कनि पिया हिन वक़्तु सिलाई तंज़ीमूं, समाजी तंज़ीमूं, इहा ख़बर पई आहे साईं, के सुठा माण्हू बि आहिनि हिन समाज में, ॾिसनि हर क़िस्म जो माण्हू आहे, तंज़ीम आहिनि, माण्हू आहिनि, तमामु सुठा, ख़बर पई आहे के राति जे पेट में ॾियनि था, के ईअं ई ॾियनि था, घर घर पहुचाए था अचनि, तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा। पर मां अञा हिकिड़ी ॿी अपील कंदुमि शदादकोट जे जेके बि आहिनि, भले शदादकोट जे लाइ जेके बि हिते वापारी आहिनि, जीअं असां वटि वॾा वापारी रहनि था, 100 सेलर आहे, कुझु वॾा ज़मीनदार आहिनि, कुझु ॿिया, इहे महिरबानी करे हिनखे अपील आहे त इहे न कुझु पंहिंजे घरनि फंड कढी कुझु पैसा ॾेई ग़रीबनि खे ईअं ॾेई छॾनि, उन्हनि खे ख़बर आहे इलाइक़े जे हिसाब सां हर हिकु सुञाणे थो त ईअं ग़रीबनि खे ॾियनि, त इहो तमामु सुठो आहे। छो जो दुनिया में चइबो आहे न इंसान जे कमु आयो आहे, जेके बि मुसीबतुनि में इंसान जे कमु ईंदो आहे, हिकु ॿिए जो वसीलो आहे। सो मां इहा अपील कंदुमि शदादकोट जे हिननि वापारियुनि खे, जेके बि जिन खे बि अलाह घणो ॾिनो आहे सो पंहिंजी हैसियत खां वधीक थियनि, उहो महिरबानी करे ग़रीबनि जी मदद कनि। छो जो जितां हिकिड़ी ॻाल्हि कई त रमज़ान थो अचे, रमज़ान में हूअं ई कम घटि थींदा आहिनि। सही, तव्हांखे ख़बर अॻे ई माण्हू पीड़ियल आहियूं, रोज़गार ई न, हिकु महीनो ॾिसो अॻ में थी वेंदो,
रमज़ान ताईं त महीनो सवा थी वेंदो त माण्हू खे रोज़गार रमज़ान में हुई रोज़गार घटि थी वेंदा आहिनि। सो महिरबानी करे जेके असांजा मुख़्तलिफ़ हज़रात आहिनि उन्हनि खे मां महिरबानी करे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त इहे ग़रीबनि जी सार कनि, उन्हनि खे कुझु ॾियनि, छो जो इन खां वधीक त कुझु नथो सघे। वसीलो असांखे अलाह ताईं वसीलो इंसान खे इंसान ई बनाए ॾिनो आहे, ॿियो कोन आहे। महिरबानी करे कनि त ॾाढो सुठो। असांजो प्रोग्राम हाणे आख़िर तरफ़ वधे थो। मां चाहींदुसि फज़ल साहिब त तव्हां असांजे जेके ॿुधंदड़ जेके आहिनि, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि, त उन्हनि खे तव्हां छा पैगाम ॾींदव त हिन वबा सां जेका जंग हले पई उन में हू कहिड़े तरीक़े जो किरदारु अदा करे हिन वबा सां जंग विढ़नि? मां त चवां थो पूरी दुनिया मां असांजी सिंध जा हुकुमरान, असांजे पाकिस्तान जा हुकुमरान सबक़ु वठी करे पंहिंजे वरी अवाम जो हाल ॾिसी करे उन अवाम जे हाल मुताबिक़ उहे फ़ैसिला कनि जीअं अवाम खे बि तकलीफ़ न अचे ऐं जेका जो हिन कोरोना सां बि मुंहुं ॾिजे। असां ईअं था चऊं त जेका अवाम सां सही तरीक़े सां तरीक़ेकार रखनि ऐं कोरोना ते बि पूरो कंट्रोल कनि त जीअं इंसानी जानूं बि बचनि ऐं कारोबार बि असां जहिड़े नंढड़नि ग़रीबनि जा, जीअं असां ॾियारी वारा माण्हू आहियूं, कम से कम ॾियारी लॻे घर जो गुज़र सफ़र त कयूं। अहिड़े हिसाब सां मां त चवां त जीअं माना हुकूमत असांजे लाइ अहिड़ा के तरीक़ा ॻोल्हे ॿियनि मुल्कनि खे ॾिसी करे, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि वांगुरु न करे, छाजे करे जो हुननि वटि ताक़त आहे, उन्हनि वटि जेका निज़ाम भलो आहे, उन्हनि वटि तालीम आहे, उन्हनि वटि पैसो आहे, हर शइ आहे, हू पंहिंजे अवाम खे हर शइ पुॼाइनि था घर वेठे। सही, ठीकु आहे। जेकॾहिं असांजा हुकुमरान असांजे हिन समाज मुताबिक़, माण्हुनि मुताबिक़ ऐं सही नमूने सां जेकॾहिं सम्झी हलनि त मां सम्झां थो इहा वधीक बहितर हूंदो। इमदाद साहिबु, तव्हां असांजे ॾिसंदड़ खे आख़िर में कहिड़ो पैगाम ॾींदो त हिन वबा सां कहिड़े तरीक़े सां हू विढ़नि ऐं हू कहिड़ो किरदारु अदा कनि त हिन मां असांजी जान छुटे? साईं, मेन किरदारु जेको आहे शायदि साहिबु इहो ई आहे त जेसि ताईं असां पंहिंजा सोशल कॉन्टेक्ट महदूद न कंदासीं, ख़तमु न कंदासीं, डिस्टेंस न रखंदासीं, उथण वेहण में, खाइण पीअण में जेको बि तरीक़ेकार आहे, जेको अॻ में हलियो उन खे जेसि ताईं चेंज न कंदासीं, जेके दुनिया जे असूल जे हिसाब सां हिन बीमारी खे शिकस्त जीअं चीन ॾिनी वुहान में त बाबा लॉकडाउन करे डिस्टेंस रखो, मसइलो इहो ई आहे, इन जे हिसाब सां थींदो, हुनखे रोके सघिजे थो। बाक़ी ॿियो को अञा ताईं हिननि का बि दवा इजाद ई न कई आहे, हिनखे रोकण जो को तरीक़ो ई आहे हिननि वटि। ॻाल्हि आहे इहा, इहो ई आहे त पाण खे थोरो महदूद रखनि। गवर्नमेंट खे त असां वरी बि कंदासीं त बहितर नमूने माण्हुनि जी मदद कनि, छो जो हिननि वटि पंहिंजा बि डेवलपमेंट फंड वॾा जाम आहिनि, उहे बि हिननि रोकिया आहिनि। डेवलपमेंट पंहिंजे ख़र्च हिननि कोरोना ते ख़र्च था कनि, ॿाहिरों बि हिननि खे वॾी इमदाद मिली आहे। ऐं लोकल जेके आहिनि असांजा वापारी हज़ार पूरे पाकिस्तान उहे बि हिननि खे करोड़नि में ॾिनी आहे। तो महिरबानी करे ग़रीब जी ॾियनि मदद ऐं तरीक़ेकार बहितर रखनि। जेको हे तरीक़ेकार हाणे अथनि हजू इन खे इहो न कनि, ॿियो तरीक़ो इजाद कनि जदीद तरीन, घर वेठे ॼण, छो जो गवर्नमेंट वसाइल आहिनि, माण्हू आहिनि, हर शइ आहे, उहो करे था सघनि। ऐं इहो ई कनि त तॾहिं असां हिन वबा खां बची सघूं था, न त हीअ वबा फैली त हुनखे कंट्रोल करणु हथ वस में ईंदा आहिनि। महिरबानी जी नाज़रीन, तव्हां असांजे जेके शरीक महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी यकीननि हिन मां कुझु सिखियो हूंदो। मां वरी बि पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ई पैगाम ॾींदुसि जेको सिहत खाते जी आलमी तनज़ीम वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेको एहतियाती तदाबीर ॿुधायो आहिनि त हथ मिलण खां पासो कयो, किथे हुजूमनि में न बीहो, थुकूं न उछलायो, माण्हुनि जे विच में निछ या खंघि जे सूरत में पंहिंजे मुंहं खे ढकियनि। इहे जेके वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां ऐं ॿियनि वस वारनि पारां जेके हिन खां बचाव जा तदबीरूं ॿुधायूं आहिनि उन्हनि ते सख़्ती सां अमल कनि, उन सां ई हिन वबा सां विढ़ी सघिजे थो ऐं बची सघिजे थो। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अमान खे ॾींदा इजाज़त, वरी इनशाला सुभाणे नवनि महिमाननि सां तव्हांजो पंहिंजो शाहिद अमान हाज़िर थींदो। अलाह बि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शहदाद कोट जे प्रोग्राम शहदाद कोट जी आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अमान हाज़िर आहियां। रोज़ाने जी बुनियाद ते असांजे स्टूडियो में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। यकीननि